असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं कराची जे इलाइक़े PS99 UC 31 गुजरो जे गुल ॻोठ में, जिथे हिकु मिसकीन ग़रीब मीर मोहम्मद जतोई जेको कबाड़ जो रेहड़ो हलाए पंहिंजे बचनि जो पेट पाले रहियो आहे, पर 2 सालनि खां वठी मीर मोहम्मद बिल्कुलु बेरोज़गारी ऐं परेशानी जे हाल में आहे। उहा मजबूरी ऐं परेशानी आहे जो हिन जो 8 सालनि जो बचिड़ो जिनखे जेरे जी बीमारी आहे, हिन जो इलाज कराइण लाइ हिन पंहिंजो घर बि खपाए छॾियो। घर खपाइण जा जेके हिनखे पैसा मिलिया उन ग़रीब हिन मासूम जे इलाज ते ख़र्च करे छॾिया। ऐं उनजो वधीक छा चवणु आहे, अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं ऐं उन खां पुछूं त हुनजो छा चवणु आहे। हिन जो पहिरियों इलाज करायो, पोइ बाद में हितां कराची खां लाणकाणे खणी विया जिते डॉक्टर ख़ुर्शीद अहमद अब्बासी वटि असां इलाज करायो। हे तव्हां फाइलूं ॾिसी सघो था, जिते तक़रीबन मां 3 लाख रुपया 3.5 लाख प्लाट जा पैसा हिन इलाज हिन महिल को माण्हू आहे जेको मदद करे ऐं हिन जो इलाज कराए। बराए महिरबानी पंहिंजे सिंध वासियुनि खे मां बयान पहुचो बचे जो इलाज। ॿियो को बि वार वसीलो न आहे। दिन सर मां ठेलो हलाए माना हिकिड़ो कबाड़ जो कमु थो कयां, रेड़ो हलाए पंहिंजो गुज़र सफ़र। हिन महिल कुझु बि न आहे, जेका बि घर में गार्ड में का चीज़ हुई सभु चीज़ लाइ हिन जो इलाज। हिन महिल फ़िलहाल का शइ न बचई। ॿुधी न, ख़ासि करे तव्हां रिपोर्ट ॾिसी सघो था जेके डॉक्टर ख़ुर्शीद अहमद अब्बासी जिते मां प्लाट जा पैसा लाइ हिन जो इलाज करायो। ॿुधी सर हिन महिल असां सिंध वासियुनि खे पंहिंजे वज़ीर आला खे गुज़ारिश आहे कयूं त असांजे बचे जी इलाज कराए ऐं मुंहिंजी मदद करे वई। ॿुधी न, हिन महिल असां बेघर लॻा पिया आहियूं। हिन जी रत जी कमी आहे, रत माना बिल्कुलु सर चेहरे जी माना हिकिड़ो रत पैदा नथो करे, चेहरे में रत पैदा नथो करे। हे रिपोर्ट तव्हां ॾिसी सघो था। ॿुधी सर तक़रीबन 2.5 लाख रुपए में ख़र्च आहे। सर असां सिंध हुकूमत खे अर्ज़ु था कयूं त असांजी बचे जो इलाज कयो। ईअं सिहत खाते मंत्री वज़ीर आला खे वज़ीर आला सिंध जेके वसादर जेके माण्हू आहिनि असांजी मदद करे वञनि त असां जेके बचे जी ज़िंदगी बचाए सघूं। जी नाज़रीन, तव्हां नौजवान पोरहत जो ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन पोरहत जो चवणु हुयो त मां पंहिंजो प्लाट खपाए पंहिंजे 8 सालनि जे पुट जो इलाज करायो आहे। हाणे ॾींहों ॾींहुं मुंहिंजे बचिड़े जी तबियत ख़राबु थींदी पई वञे ऐं वधीक पोरहत जो चवणु हुयो त आउं मिसकीन आहियां, ग़रीब आहियां ऐं पोरहत परेशानी बेरोज़गारी जी वजह सां ॻाल्हाए बि न पियो सघे। वधीक हुनजो चवणु हुयो त मुंहिंजो सुवालु सिर्फ़ु एतिरो आहे त हुकूमत खां, समाजी NGOs वारनि खां, इंसानी हुकूक जे इदारनि खां त तव्हां आख़िरत में कहिड़ो जवाबु ॾींदव। आहे को हातिम ताई अलाह जो प्यारो बानो जेको हिन मुंहिंजे मासूम जी ज़िंदगी बचाए, मज़दूर जे घर जो ॾीओ उजण खां बचाए। आहे को अहिड़ो अलाह वारो जेको